हिते आख़िर आगाह कयूं सकरण वेझो चिक जी तेज़ रफ़्तारी सबब गलती थी पई आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अमां सां शैतन आलू। अहम ख़बर आहे ॻोठ ईसो कीरियो वटि रिक्शा पलटी थियण जे नतीजे में इरफान इमरानी फौत थी वियो आहे। हादसे में फौत थियल शख़्स जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कार्रवाई बाल वारसनि हवाले कयो वियो। आख़िर आगाह कयूं पिया सकरण वेझो चिक जी रिक्शा तेज़ रफ़्तारी सबब गलती थी पियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ॻोठ ईसो कीरियो वटि रिक्शा गलती थियण जे नतीजे में इरफान इमरानी फौत थी वियो आहे। हादसे में फौत थियल शख़्स जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अमां सां शैतन आलू। अहम ख़बर आहे सकरण वेझो चिक जी तेज़ रफ़्तारी सबब गलती थी पई आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे।